असां पंहिंजे नाज़रीन खे हे ॾुखोईंदड़ ख़बर ॿुधाईंदा हलूं त म्यांमार ऐं थाईलैंड में शदीद ज़लज़लो आयो आहे, जंहिं सबबि हज़ारे माण्हुनि जे मरण जो अंदेशो आहे। म्यांमार ऐं थाईलैंड में शदीद ज़लज़लो आयो आहे, जंहिं जे नतीजे में केतिरनि ई माण्हुनि जे फौत थियण जो ख़दशो आहे। ज़लज़ले सबबि म्यांमार ऐं थाईलैंड में इमारतूं, पुल ऐं केतिरा ई घर ढही पट पइजी विया आहिनि, जॾहिं त बैंकॉक में हिकु अॾावत हेठि इमारत किरण सबबि वॾे जानी नुक़सान जो ख़दशो आहे। म्यांमार जे मंडाली शहर में क़ाइम हिकु इमदादी टीम जे मेंबर परॾेही मीडिया सां ॻाल्हाए चयो त नुक़सान तमामु वॾो थियो आहे, जॾहिं त 7.7 जी शिदत सां आयल ज़लज़ले सबबि वॾे जानी नुक़सान जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। हिन चयो त फौतिन जो अंग तमामु घणो थी सघे थो। इमदादी कार्रवाई जारी आहिनि, इन करे हतमी अंग अखर ॾियण मुमकिन नाहे। परॾेही मीडिया मूजिबि हींअर ताईं सही अंग अखर साम्हूं न अची सघिया आहिनि, पर तबाही खे ॾिसंदे इहो चई सघिजे थो त फौतिन जो अंग हज़ारनि में थी सघे थो। थाई नेशनल इंस्टीट्यूट फॉर इमरजेंसी मेडिसिन मूजिबि बैंकॉक में हिकु तामीर थींदड़ 30 माड़ी इमारत किरण सबबि 43 मज़दूर गुम आहिनि, जॾहिं त वाक़िए वारे हंधि 70 खां वधीक मज़दूरनि जी मौजूदगी जी तस्दीक थी आहे। सोशल मीडिया दावा कई आहे त जंहिं वक़्तु इमारत किरी ते उन वक़्तु अटकल 320 पोरियत मौजूद हुआ, जिन मां 20 मज़दूर लिफ्ट में फाथल आहिनि। मक़ामी मीडिया रिपोर्टनि मूजिबि 2021 खां मुल्क में हुकूमत कंदड़ फौजी इंतज़ामिया सागांग, मंडाली, मेघवे, बागू, ईस्टर, शान रियासत ऐं नेपडो में हंगामी हालतूं लाॻू करे छॾियूं आहिनि। हुकूमती बयान मूजिबि ज़लज़ले जो नुक़सान जी जाच कई पई वञे ऐं मुतासिर इलाइक़े में इमदादी कम खे तेज़ कयो वेंदो। अमरीकी जियोलॉजिकल सर्वे मूजिबि 7.7 शिदत सां आयल ज़लज़ले खां 12 मिंटनि खां पोइ सागांग खां 18 किलोमीटर ॾखण में 6.4 शिदत जो ॿियो ज़लज़लो आयो ऐं ज़लज़ले जा लोॾा चीन ऐं थाईलैंड ताईं महसूस कया विया। रेड क्रॉस मूजिबि ज़लज़ले खां पोइ मुतासिर इलाइक़नि में बिजली ऐं इंटरनेट जी बंदिश सबबि इमदादी कार्रवाइयुनि में ॾुखियाई पेश अची रहियूं आहिनि। मंडाली ऐं सागांग में टेलीफोन नेटवर्क बि मुअतल थी वियो आहे, जंहिं सबबि ॼाण हासिल करणु ॾुखियो थी पियो आहे। बैंकॉक में इमारत आमतौर ते ज़लज़ले खे ध्यान में रखी तयार कयूं वेंदियूं आहिनि, जंहिं सबबि नुक़सान जो ख़तरो वधी वियो आहे। Ôi